इलेक्शन के प्रोसेस में आहियूं। इलेक्शन 2020 जंहिंमें तव्हांजा टोटल असां वटि मेंबर आहिनि 19 ऐं उन में 12 मेंबर हिसो वठनि पिया हिन इलेक्शन में। असां वटि टोटल 6 उहिदा आहिनि जिनमें 3 पोस्ट ते अनअपोज दोस्त थिया आहिनि जेके बिना मुक़ाबले कामयाबु थिया आहिनि। बाक़ी असां वटि 3 पोस्टूं अहिड़ियूं आहिनि जंहिं ते असां इलेक्शन प्रोसेस लाइ वेंदासीं। बिना मुक़ाबले जेके दोस्त कामयाबु थिया आहिनि ऐं उन्हनि नाला अनाउंस कयां थो ऐं उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई थियणु खपे, उन्हनि खे मुबारकबाद ॾींदासीं। बिना मुक़ाबले दोस्त कामयाबु थियो आहे नायब सदर जे उहिदे ते सिकंदर जोकियो साहब ऐं उन खां पोइ जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते दोस्त कामयाबु थियो आहे मंसूर सोलंकी साहब। नंबर 3 जॉइंट सेक्रेटरी ते अरशद गबोर साहब ऐं उन खां पोइ ख़ज़ानची जे उहिदे ते दोस्त कामयाबु थियो आहे यूनिस आज़ाद। ऐं असीं हिन वक़्तु जिन उहिदनि ते इलेक्शन कराइण वञी रहिया आहियूं उहो उहिदो आहे सदर जो उहिदो ऐं उन ते 2 दोस्त जेको आहे इलेक्शन कंटेस्ट कनि पिया, फारूक भंगवार ऐं गुलाम अली गुंदर। इन ॿिन्ही जे विच में मुक़ाबिलो थींदो ऐं असीं उन्हनि खे टाइम बि ॾींदासीं 10 मिंट जो, त जेकॾहिं को बि उमेदवार हथु खणी सघे थो उन खां पोइ असीं प्रोसेस में ईंदासीं प्रॉपर। उन खां पोइ हिकिड़ो उहिदो आहे असां वटि ऑफिस सेक्रेटरी जे, उन ते 2 दोस्त आहिनि सजाद शाह ऐं कादिर दस। उन्हनि ॿिन्ही जे विच में मुक़ाबिलो आहे। नंबर 3 दोस्त आहे असांजो एग्ज़ेक्टिव कमेटी मेंबर असांखे 3 चूंडणा आहिनि जिन ते 4 दोस्तनि हिसो वरितो आहे सरवर मेमन, अब्दुल लतीफ़ बुगियो, शहज़ादो मस्तोई ऐं जमशेद ज़ोरानी। हाणे असीं नेक्स्ट प्रोसेस में वेंदासीं। तव्हांखे दोस्तनि खे 10 मिंट ॾियूं था टाइम। जेकॾहिं कंहिं बि दोस्त खे हथु खणणो आहे, विथड्रॉ करिणो आहे त असांखे आगाह करे, अदरवाइज़ 10 मिंटनि खां पोइ प्रोसेस इलेक्शन बि शुरू थियो बाज़ाब्ता। थैंक यू।